अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद रिंद। नाज़रीन, अव्हांखे हिन वक़्तु हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं, जिन जे लाइ असांखे रिपोर्ट करे रहियो आहे मोमिन जूणू। जी मोमिन, छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी साजिद, काज़ियामंद शहर के बाईपास नेशनल हाईवे रोड की केतरे अरसे का मुरम्मत न थियण सबब विच रोड में 100 फुट जा वॾा इंतहाई ख़तरनाक खॾा पइजी विया आहिनि। गुज़िरियल साल पवंदड़ तूफ़ानी बरसात सबब नेशनल हाईवे के ॿिन्ही पासनि खां रोड मुकम्मल तबाह थी वियो आहे, जंहिं सबब केतिरा ई ख़तरनाक हादसा रोज़ जो मामूल बनियल आहिनि, जिन में केतिरियूं ई जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं कराची खां पंजाब तरफ़ ईंदड़ लोड गाॾियुनि जे पिणु नुक़सान थियण रोज़ जो मामूल बनियल आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं ज़िले इंतज़ामिया घुर निंड में आहे। कुछ वक्त अॻु शहर के सियासी समाजी अॻवान में इमरान अली उन्हड़ पंहिंजे ज़ाती ख़र्च ते केतिरियूं मिटीअ जूं ट्रालियूं विझरायूं हुयूं, पर हाणे ॿीहर रोड जी साॻी हालत थी वई आहे। काज़ियामंद शहर के मुख्य चौक काज़ियामंद मोड़, अल हरम CNG ऐं हुर मुजाहिद होटल वटि रोड की हालत इंतहाई ख़राब आहे। रोड में नाक़स मटीरियल ऐं रोड जो कम सही तरीक़े से न थियण सबब वक्त खां अॻु त्रुटि तबाह थी वियो आहे ऐं बरसात सबब रोड के ॿिन्ही पासनि जी मिटी लुढ़ी वई आहे, जंहिंजे करे भी रोड में ख़तरनाक खॾा पइजी विया आहिनि। उन सिलसिले में शहरनि नेशनल हाईवे अथॉरिटी, निगरान सिंध हुकूमत, DC शहीद बेनज़ीर आबाद समेत रोडस खाते के आला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त शहर जे काज़ियामंद मोड़ खां पुराने मालपुड़िया ताईं जी ॿीहर मुरम्मत कराई वञे। उन हवाले सां शहर जी सियासी समाजी अॻवान UC मिर्ज़ाबाग के चेयरमैन रईस बहार खान मरी, मोहम्मद शफ़ी कारई, ख़ादम हुसैन समेत नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ गाॾियुनि जे ड्राइवरनि ऐं ॿियनि नाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुछ हीअं वढिया। इहो तमामु पुराणो आहे मसइलो, ईअं सम्झो त 3-4 साल थी विया आहिनि। हिकिड़ो नंढिड़ो खॾो आहे हिते मेन रोड ते, जेको नवाबशाह रोड निकिरे थो उते बाईपास ते उहो खॾो आहे, उन में वधि में वधि 30-40 हज़ार रुपए जो कमु आहे ऐं नेशनल हाईवे वारा तव्हांखे ख़बर आहे त लखें रुपया टैक्स था वठनि। इन खॾे में तव्हां ईअं सम्झो त हिन महिल ताईं माण्हुनि जो करोड़ खां मथे जो नुक़सानु थी चुको आहे। ट्रकुनि वारा, टेलरनि वारा, कारुनि वारा जेके बि वीचारा अचनि था परे परदेसी माण्हू, उन्हनि जो जेको आहे सो टायराट भॼियो पवनि या तमामु उन्हनि जो घणो नुक़सानु थियो आहे। पर केर बि आला अख्तियारनि खे मां अपील कंदो रहियो आहियां, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूं पोस्टूं बि रखियूं आहिनि ऐं तव्हां दोस्तनि सभिनी काफ़ी जेको आहे सो इन लाइ पोस्टूं रखियूं आहिनि ऐं कोशिशि कई आहे, पर हिन महिल ताईं आला अख्तियारनि जे जेको आहे सो मथे में का जूं बि कान थी चुरे। उन पीछे आप देख सकते हैं कि गाड़ी गिरी हुई है। शुक्र है कि होटल के ऊपर नहीं गिर गई या किसी के शख्स के ऊपर नहीं गिर गई, किसी गाड़ी के ऊपर नहीं गिर गई। तो क्या इंतज़ामिया इसलिए खामोश बैठी है क्योंकि यहाँ बड़े हादसे के इंतज़ार के लिए हिन रोड के हवाले से तमाम घनी दिक्कत पेश अचे थी पई। ख़ास करे डिफ़िकल्टी इन मामलातनि में थिए थी जॾहिं असां पेशेंट पिक कंदा आहियूं त पेशेंट असां वटि इंतहाई क्रिटिकल पेशेंट हूंदा आहिनि। क्रिटिकल पेशेंट खे जेतिरो जल्दी असांखे माना अप्रूवल हूंदो आहे त तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां पेशेंट खे हॉस्पिटल में तव्हां हुनखे जेको आहे छॾे अचो। पर हालात अहिड़ा आहिनि जो रोडनि जी हालत अहिड़ी आहे जो असांजी गाड़ी 60 खां मथे नथी वञे, 40 खां मथे नथी वञे ऐं जेकॾहिं तेज़ था हलायूं 70 ते 80 ते था वञूं त मरीज़ थो चवे त तव्हां अस्पताल पहुंचण खां पहिरियां तव्हां मूंखे रोड ते मारे। कहाँ से आ रहे हो? मैं कराची से आ रहा हूँ, पंजाब जा रहा हूँ, लाहौर जा रहा हूँ। बहुत तकलीफ हो रही है। हाँ, ये खड्डे जो है ना, ये हमारे गाड़ी का नुकसान होता है। यही मेहरबानी करें कि ये खड्डे जो है ये हमारे को सही करा के दें। सब चीज़ लेते हैं, टैक्स भी लेते हैं, लेकिन फिर भी हमारी हुकूमत जो है ये रोड सही नहीं कर रही है। हमारे को बहुत तकलीफ हो रही है। हमारा मुतालबा हमें रोड बना के दें। ये हमारे पाकिस्तान के सड़कें, ये हमारे सिंध के सड़कें हैं। रोड पे चढ़ते हैं तो सारे टैक्स हैं, टोल प्लाजा के टैक्स भी बढ़ा दिए गए हैं, डीजल भी महंगा है। हम क्या करें, गाड़ियों का नुकसान होता है, लाखों रुपए हम टैक्स देते हैं, साल बे साल हमारे टैक्स हैं। रोड पे चढ़ते हैं, मोटरवे पुलिस भी टैक्स लेता है, उसके अलावा ट्रैफिक भी लेता है। डिस्ट्रिक्ट वाले होते हैं ये अपने बल्दिया वाले, ये कह रहे हमें भी टैक्स दो। हम किसको टैक्स दें? रोड तो सड़क तो एक भी नहीं बनता है, हम टैक्स किसको दें? ये जुर्म है हमारा, ये हमारा हक। जी सर, आपका मुतालबा क्या है? हमारा मुतालबा क्या है? यही है कि जो हमसे टैक्स लिया जाता है गाड़ियों वालों से, ट्रांसपोर्ट वालों से, तो हमारा हक ही यही है, कम से कम हमें रोड तो बना के देना। मुख्य भरोसा है सरसब्ज NPI कैन गवारा थी।